अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा। दोस्तों जो कि इन वीडियो में आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़हर ज़िंदगी ड्रामे जे 12 एपिसोड जे बारे में। 2-3 ॾींहं थी विया हुया अवां दोस्तनि सां कुझु वीडियो वग़ैरह शेयर न करे सघियो हुयुसि। इन करे अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे 12 एपिसोड जे बारे में। सो दोस्तों, जेकॾहिं असांजी तव्हांखे वीडियो पसंदि अचे त असांजी इन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। असांजे इन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी जे 12 एपिसोड में असद कुरैशी जेके गफ़ार ख़ान जे भाउ खे ॾंडा आया हुया, उहो गफ़ार ख़ान जो भाउ इस्पताल मां हिन वक़्तु सफ़ा टाइट थी आयो आहे। ऐं उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वॾेरे गफ़ार ख़ान जेको पंहिंजे भाउ जे पारां फ़ैसिलो कयो हुयो, उन्हीअ में असद कुरैशी खे वॾेरे गफ़ार ख़ान ॾोही कयो हुयो। जीअं त असद कुरैशी खे वॾेरो गफ़ार ख़ान सज़ा ॿुधाइण वारो हुयो, पर अचानक उन जे भाउ कमाल ख़ान हुन खे बचाए वरितो। दोस्तों जीअं ई असद कुरैशी खे वॾेरे कमाल ख़ान भाकुर पातो ऐं उते असद कुरैशी खे उन उहो मैसेज ॾिनो त कमाल ख़ान उहो ज़हरीलो नांग आहे जेको पंहिंजे दुश्मन खे कॾहिं बि माफ़ु न कंदो। ऐं असद कुरैशी वॾेरे कमाल ख़ान खे मोट में इहो जवाबु ॾिनो त मां पंहिंजे दुश्मन जी मुंडी मरोड़े छॾींदो आहियां। दोस्तों हाणे ॾिसंदासीं त हिन ड्रामे में अॻिते छा थो थिए। असां बि ॾिसंदासीं ऐं उमेद आहे त तव्हां बि ज़रूरु ॾिसंदा।